सुर कल्याण जे दास्तान ॿिए जे 15 पहिरां पाण करे चुकासीं। अॼु 16 पैरा शुरू करे रहिया आहियूं। 16 पैरा में शाह साहिब फरमायो आहे त सिर जुदा धड़धार दोग जिनी जो दोग में से मर कन पचार हाज़ुर जिन जे हथ में। जिन जा सिर जुदा धड़ अलॻि ऐं सुदियूं यानी मांस जा टुकर देग में हुजनि, देग में माना देगिड़े में, ऐं जिन जा मथा धन हथ में हकिया हाज़ुर हुजनि से भली इन्हीअ सुर्कीअ जी इच्छा कनि। चवण जो मतिलबु इहो आहे त जिन जो सर धड़ खां अलॻि आहे, मांस जा टुकड़ा अलॻि आहिनि ऐं उन्हनि खे रधण जे लाइ देग में उन्हनि विझी छॾियो आहे, उन्हनि खे पचण जे लाइ विझी छॾियो आहे, उन्हनि आशिक़नि खे ई सची सुर्की परमात्मा जे प्यार जी सुर्की पीअण जी इच्छा करणु घुरिजे। बाक़ी ॿिया इन प्यार जे इच्छा जे लाइक़ु न आहिनि, जेके इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां परे भॼनि था, वञनि था, इन्हनि ॻाल्हियुनि खां डिॼनि था। नेक्स्ट पैरा आहे त असुल आशिक़नि जो सिर न सांढण कमु 100 सिसिनिया अगरो संदो दोसा दम हियो हॾो ऐं चम पक पिक पिरियां जीअं न पड़े। छा मतिलबु आहे हिन में त रूं सांढण माना सचनि आशिक़नि जो कमु बिल्कुलु न आहे। माना पंहिंजो पाण खे सांढे रखिजे, पंहिंजो जीअ सां एतिरो प्यारु कजे जो उहो कंहिंजे कमु न अचे, त इहो सचनि आशिक़नि जो कमु न आहे। दोस्तनि जी सुहिबत जो हिकु दम 100 सिरनि खां मथे आहे। पिरीअ जी सुर्कीअ सां ई हॾनि ऐं चम जो शरीर मट नथो थी सघे। पिरीअ जी हिकु जेका सुर्की प्यार जी अखा खे मिले थी, हिकु घाटे प्यार जी, उहा हॾनि ऐं चम उन जे बदिरां असां अॻे हॾ माना हीअ जेको हॾियूं आहिनि, हीअ जेको शरीरु आहे, उहो असां उन जे बदिले में अगरि ॾींदासीं त उहो उन जी क़ीमत बिल्कुलु बि अदा कान थींदी। उन जी क़ीमत त इन खां बि मथे आहे, इन खां बि वधीक अमूल्य आहे। परमात्मा जे प्यार जी जेका हिकु सुर्की आहे, उन जे बदिले हॾ चम शरीर मथो कुझु बि उन जे अॻियां वैल्यू कान्हे का। उन जे बदिले में त उहा तमामु महांगी आहे, उन जो मुल्ह जेको आहे उहो अमूल्य आहे। नेक्स्ट आहे त जे मथे वटि मिड़नि त सभु कंहिं सद थिए सिर ॾिने सट जुड़े त आशिक़ ईअं अचनि लिधा ते लभनि मुल्ह महांगा सुपरी। छा मतिलबु आहे हिन में? शाह साहिबु चवे थो त सिर ॾियण जे बदिले में सुपरी मिलनि। सिर ॾियण जे एवज़ असांखे अगरि पंहिंजो सुपरी अगरि असांखे परमात्मा मिले थो, त बि जेकर सभु कंहिंखे इश्क जो शौक़ु थिए, तॾहिं बि असांखे इश्क जो शौक़ु थिए, पर जे ॾियण जो सौदो ठहे त जेकर केई आशिक़ अची उते कड़कनि, सिर ॾियण जो अगरि सौदो ठहे, मतिलबु उन्हीअ ते ॻाल्हि ठही अचे त सभु आशिक़ परमात्मा जे सिर ॾियण जे लाइ तयारु थी वञनि। बेबहा सुपरी कंहिं ॿिए भाग सां था मिलनि, पर जेके बेबहा सुपरी आहिनि, बेबहा माना अमूल्य, जेके तमामु मूल्यवान जेके परमात्मा आहिनि, परमात्मा आहे जेको सुपरी आहे, उहो सिर जे एवज़ बि असांखे नथो मिले। इन्हीअ जे लाइ त अञा बि वधीक महांगो मुल्ह असांखे अदा करिणो पवे थो। नेक्स्ट पैरा में शाह साहिबु फरमायो आहे त मुल्ह महांगो कतिरो सिकण शहादत असां इबादत नज़र नाज़ पिरिन जो। असांजो कमु आहे इबादत करणु। छा मतिलबु आहे हिन जो? त इश्क जे शराब जो हिकु फुड़ो बि वॾे मुल्ह वारो आहे। हिकु फुड़ो अगरि असांखे इश्क जे प्यार जो मिले थो त उन जी वैल्यू तमामु घणी आहे। सिकण जी माना आहे सिर ॾियणु। सिकण जी माना आहे सिर ॾियणु, माना असांखे उन जे प्यार में तमामु घणो सिकणो आहे, उन जे लाइ तमामु घणो पश्चाताप प्रायश्चित करिणो आहे। उन खां पोइ असांखे परमात्मा जे प्यार नसीबु थिए थो ऐं उन में असां शहीद थियणु चाहियूं था। असांजो कमु आहे इबादत करणु, माना पूॼा करणु, उपासना करणु परमात्मा जे लाइ तमामु घणी। शाह साहिबु हिकु हंधि न चयो आहे त लीलाए मलही त पिणु लीलाए ज आसर में छॾिज सॼणु बाजींदड़ घणो। मतिलबु तमामु घणी असांखे उन जे अॻियां पूॼा करणु खपे, इबादत करणु खपे, पोइ वञी असां ते पिरीं राज़ी थिए थो। ऐं पिरीअ जो कमु आहे असांखे नाज़ वारी नज़र सां नवाज़णु, पोइ असां ते पिरीं राज़ी थींदो ऐं पंहिंजी कृपा दृष्टि असांजे मथां धरींदो। इन दास्तान ॿिए जी लास्ट में जेका आहे, शाह साहिबु वाईअ जे रूप में चवे थो त मंद पीअंदे मूं साॼनि सही सुञातो
पी प्यालो इश्क जो सबकी सम्झो सूं, प्रिया संदे पार जी अंदर आग अथऊं, जीअण नाहे जग में ॾींहुं मिड़ेई ॾूं, अल्लाह अब्दुल लतीफ़ चए आहीं तूं ई तूं। छा मतिलबु आहे हिन में त इश्क यानी प्रेम जो शराब पीअंदे मूं पूरीअ तरह सॼणु सुञातो, परमात्मा जी जेका हिकु सुर्की मिली आहे उन्हीअ खे पीअंदे मां पंहिंजे प्रिय खे चङी तरह सां सुञातो आहे। मोहबत जो जाम पी सबकी सारो रूहानी राज़ परूड़े वरितो। उहो मोहबत जो जाम पी करे मां आध्यात्मिक रूहानी राज़ चङी तरह परूड़े यानी सम्झी वरितो आहे। असांजे अंदर में प्रिय जी पचार जी आग आहे। इन जो मतिलबु आहे असांजे अंदर में प्रिय जी पचार माना उनजी ॻणगूट त तमामु आहे, उनजे लाइ असां तमामु घणो वीचार कयूं था। संसार में सदाईं लाइ जीअण न आहे, हीउ संसार त हिकु मुसाफ़िरो खानो आहे, उन्हीअ लाइ असां सदा नथा जी सघूं। ज़िंदगी आहे त मौत बि आहे, ज़िंदगी रुगो ॿ आहे। शाह साहिबु चवे थो त ए धणी तूं ई तूं आहीं, ए धणी तूं ई तूं आहीं मुंहिंजो रखवालो। मां त हिन संसार में हिकु मुसाफ़िर थी करे आयो आहियां ऐं हिन लोक ऐं परलोक में मूंखे वापसि हिन लोक में आयो आहियां, परलोक में वापसि मूंखे पंहिंजे असली माॻ ते वञिणो आहे। इहो थियो दास्तान ॿियो। दास्तान टियों पाण हाणे अॻिते पीरियड में जॾहिं थींदो तॾहिं कंदासीं।